गढ़ी खैरो में सिंध बलोचिस्तान के मिलाईंदड़ बॉर्डर बेगारी पुल नई सिर तामीर न थियण खिलाफ शहरियन तरफां तक जे चूंडियल नुमाइंदन खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे पुल जे नई सिर तामीर लाए चंदा मुहिम जो आगाज़ करे छड़ियो। रैली शहर के मुख्तलिफ रस्तन खां थींदे पंज गली चौक वटि पहुती, जिते रैली में शामिल अॻवाननि सहाफ़ियन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी बेगारे पुल ज़बून हाली जो शिकार थियल आहे, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पर अॼु असां तक जे चूंडियल नुमाइंदनि जी बेवसी जे करे चंदा मुहिम जो आगाज़ करे छॾियो आहे। हुननि चयो आहे त इंशाअल्लाह जल्द शहर जे ताजिर बिरादरियन सियासी समाजी अॻवाननि सां मुलाक़ातूं करे शहरवासियनि खां चंदो वसूल करे पंहिंजी मदद पाण तहत बेगारी पुल तामीर कराईंदासीं।